गैर क़ानूनी जेके सिंधू मां 6 कैनाल निकिरनि पिया उहे मंज़ूर कराया विया आहिनि बाक़ाइदे ज़रदारी लीग वारनि त उहे सिंध खे असां सुकायूं ऐं बिल्कुलु सुकाईंदा। सिंध खे सुकाइण जी कोशिशि कई वई आहे। सिंध खे त हूअं ई खाई विया आहिनि, का शइ न छॾी आहे। बचियो आहे पाणी, उहो बि सिंध जो ई खपाइणु चाहिनि था। हिननि खे कुर्सियुनि जो मज़ो आहे, हिननि खे वज़ारतुनि जो मज़ो आहे। सिंध लुटिजे फुरिजे, हिननि खे कुझु बि कोन्हे को। पीपल पार्टी वारनि फुर जी हद करे छॾी आहे। हाणे पाणीअ ते बि धाड़ो आहे। असांजो इहो मुतालबो आहे त इहे 6 कैनाल जेके आहिनि इहे न निकिता वञनि ऐं असां हीउ पूरो इतिजाज जेको करे रहिया आहियूं प्रेस क्लब ते GTA जे तरफ़ां। ऐं असां इनशाला जेको बि अॻिते लाइ अमल हूंदो, असांजी पार्टीअ जो हूंदो, क़यादत जो हूंदो, PC सरदार जन जो हूंदो, असां बाबा पाणीअ जे करे सिर ॾियण लाइ बि तयारु आहियूं। पाणी हिकु जियापो आहे। पाणी न हूंदो त सिंध सुकंदी। रुगो असां कोन सुकंदासीं, GTA फंक्शन लीग वारा ही बि सुकंदा। पर जेके वॾा वेठा आहिनि मथे कुर्सियुनि जो इक़्तिदार आहे, उन्हनि खे सदारतूं वठियो वज़ारतूं वठियो, उहे वेठा आहिनि सिंध खे सुकाइनि पिया। ऐं इनशाला असीं मरण घड़ीअ ताईं एहतिजाज कंदासीं या असीं कैनाल कढणु कोन ॾींदासीं इनशाला।